जैकबाद आमद बलूची सकाफत आलमी रुच मुकासरा बलूची ज़बाना ताल्लुक इरखन वारे कस्ते मर्दुमा वसी सकाफत और उजागर खनग एन दुनियाम कस्ते अमन मोहब्बत भाईचारा पैगामार आम खनग खातरा शानदार रैली कस्ते नकात खुदे शुरका कस्ते सकाफती लिबास आम मलबूस बीसो कस्ते वसी बलूची दस्तार सगर सरा सजाए तो ढोल थाप सरा कस्ते रक्स खुदे। सकाफती रैली कस्तें क़यादत BNP गुलाब जान मेंगल अली मोहम्मद अवामी पार्टी कस्तें दिलमुराद लाशारी बलोच कल्चर कमेटी दिलावर हुसैन लाशारी शान लाशारी अब्दुर्रहमाना को अवारिया कस्तें दुमी कस्तें शुरका कस्तें वश न्यूज़ा कपुतरान खनाना गुश्ता बलोच सकाफत ए ईद कस्तें त्योहारें डोला कस्तें यक कस्तें मोहब्बत यकजहती कस्तें मैं कस्तें कल्चर कस्तें दरसा दे गए अंदुकिनन 2 मार्च बलोची सकाफती देन हवालटे ऐनो दाड़िनन जगमाबाद शहर खानगढ़ टिनन कुल अवार मसनुन तमाम बलोच कौम नना अवार मसोने अंदा खुशी नन अंदुन सेलिब्रेट करनिंगटुन किता किता नना ईद दुंके ईद नन खुशी न मनाफे नते अनु के दिगर नना त्योहार को मुफ्त खुशी ट मनाफे नते अंदुन नन द बलोची सकाफती दद नना सकाफत द तहजीब तमद्दन और द नना करे ना असे पहचान असे बलोच कौम हमेशा तेना अक न खातिरन तेना नंगे नामूस न खातिरन तेना मेहमान नवाजी टे हमेशा मशहूर मसोने और बलोच कौम करे से बहादुर कौम असे वो हमेशा न्याड़ी न करे ना बाज कदर करे ने न्याड़ी और तेना लुमन दर्जा ते सुने अगर नना बलोच कौम टे अन्ना शऊर अरे अगर खुदा न खास्ता दुश्मनदारीस मरे अगर दखून मरेरा वल्दा मगर नना न्याड़ी अगर हमो मेड़ा कोट न बरेरा तो मोड़े नना बलोचाक हत्याराते शेफ बिटेरा और तेना ईड़ता तेरा लुमगा ता इज्जत करेनो साईं ता ॾिसो त अॼु जैकाबाद ज़िलो बशीर साहब वॾो ख़ुशि आहे। हर माण्हू तव्हांखे चेहरनि ते मुर्क नज़र अचे थी। हर माण्हू ख़ुशी में झूमे थो, हर माण्हू झूमर खेॾे थो, हर माण्हू मिठाइयूं खाराए थो, हर माण्हू खे माना एॾी ख़ुशी आहे जीअं सिंध जा माण्हू 3 डिसंबर ते जेको पंहिंजे सकावत सां मोहबत कनि था, ईअं ई असांजा बलोच ॿाहिरि जेको आहे 2 मार्च ते पंहिंजे सकावत सां मोहबत कनि था। छो जो सिंधी ऐं बलोच ॿई पाण में भाइर आहिनि, इन्हनि में को बि फ़र्क़ु न आहे। शादियुनि में ग़मियुनि में रहणी करणी तहज़ीब में को फ़र्क़ु न आहे। असां कॾहिं बि इहो फ़र्क़ु न कयो आहे त असां सिंधी या बलोच सां हिक ॿिए खां जुदा आहियूं। असां अॼु पूरी दुनिया जे अंदरि जिथे बि असांजा बलोच भाइर रहनि था, मां उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो। असां उन जी ख़ुशी में शरीक आहियूं। अॼु 2 मार्च जे हवाले सां मां बलोच भाइरनि खे पैगाम ॾियणु चाहियां थो त पंहिंजी ॿारनि खे तमामु हिकिड़ी सुठी तालीम ॾियो। तालीम इंसान जी 3 हक़ हूंदी आहे। जॾहिं असां तालीम याफ़्ता हूंदासीं पूरी दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं था। पाकिस्तान जी ख़ुशहाली जे लाइ, बलोचिस्तान जी ख़ुशहाली जे लाइ, सिंध जी ख़ुशहाली जे लाइ असां जेको वॾो कमु करे सघूं था। मर्सी के हस्ते 2 मार्च बलोच कल्चर डेन सजो दुनिया में बलोच दरखुतियाँ वधी सकाफत उजागर खनगा मां बलोच कौम और पैगाम दे कि शुमा वधी चुखार वधी किसानार मजनार तालीम दे मैं शऊर ब्यारे चपे मुल्क पाकिस्तान हम सरी वजीर वसे लियाकत अली बलोच था हमारे साहब हम मां बलोच जंग मैदान भी या दुमी को सियासी मैदान भी कि मां फादा वधी अगा खुद इंशाल्लाह फादा न करदा आहियूं। बलोच के बहादुर कौम है यके नडर कौम है। बलोच कौम जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान ठहण में बलोच कौम जो ख़ासि हिकिड़ो किरदारु आहे, ख़ुसूसी हिकिड़ो जेको आहे हिसो आहे बलोच कौम जो। पाकिस्तान ते जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु आयो आहे त बलोच कौम पाक फ़ौज पाकिस्तानी अवाम सां शाना बशाना बीठी आहे। ठीकु आहे। ऐं बलोच कौम जे लाइ ख़ासि जेको आहे पंहिंजे बलोच भाइरनि जे लाइ हिकिड़ो मां मैसेज ॾियणु चाहियां थो त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे आला खां आला तालीम ॾियरायो। छो जो तालीम हूंदी असां दुनिया जी कंहिं बि ताक़त को जेका विड़ी सघूं था, कंहिं बि जेका ताक़त सां टकराए सघूं था। 2 मार्च बलोच कल्चर डे आहे। असां जीअं सिंधी कल्चर डे ऐं जेको आहे पंहिंजो कहिड़ा कोई बि सकाफ़ती ॾींहं हुजनि जीअं असां ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं, पर असां बलोच कल्चर डे जेको आहे उहो असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। छो जो बलोच जी हिकु वॾी तारीख़ आहे। बलोच पूरी दुनिया जे अंदरि ॼातो सुञातो वञे थो ऐं सॼी दुनिया खे ख़बर आहे बलोच जी गैरत छा आहे। बलोचिस्तान जी सरज़मीन ऐं बलोच जी तारीख़ हमेशह इन शइ जी गवाही ॾिनी आहे त बलोच गैरत में एॾो अॻिते आहे जो पंहिंजो सर कटाए छॾियईं पर जेको आहे कंहिंजे साम्हूं झुकियो न आहे। बलोच महिमान नवाज़ रहियो आहे। मर्दमान खपी कि आ कैसे वसी कैसे तहजीब में सकाफत और उजागर इरखन ताकि आओ के नस्ल कैसे आ कैसे वसी जबान ए कौमी सकाफत और कैसे याद इरखु रखन। वीडियो जर्नलिस्ट वजीर अहमद गवारिया, बशीर अहमद बलोच, वश न्यूज़, जैकबाबाद।